रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो जी टीम पारां ॾोहारियुनि सां मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़ाबला। 4 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। 72 कलाकनि में 11 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया विया। 2 रूपोश ॾोहारियुनि समेत 9 ॼणा मंशात हथियारनि समेत गिरफ़्तार। खैरपुर जी अवाम पारां SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो जी सारा। खैरपुर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी। पुलिस गश्त वधाए छॾिया, चेकिंग भी सख़्त कई पई वञे। खैरपुर पुलिस जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। 4 ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, हथियार हथ कया विया। SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो, SSP रानीपुर अब्दुल जब्बार मेमन ऐं संदसि टीम पारां वरियो वहाण भरिसां ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। 9 केसनि में घुरिबल नवीद उर्फ़ नवीद बहलार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पिस्टल हथ ऐसे शोपीर गोट अमीर अली चांग ऐं संदसि टीम पारां अहमदपुर लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। 4 केस में घुरिबल अली दोस्त काहिर ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पिस्टल हथ ऐसे शोखोड़ा सलीम दायो संदसि टीम पारां ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। 11 केसनि में घुरिबल मोहम्मद सालिह जलबाणी अमजद जलबाणी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। 2 पिस्टल हथ। खैरपुर जी अवाम खे को भी तकलीफ़ ॾींदो उहो मूंखे तकलीफ़ ॾींदो। खैरपुर में पुलिस जो राज हलंदो, धाड़ेल गर्दी ख़त्म थींदी। SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो। पुलिस मुक़ाबलनि में हिस्सो वठंदड़ पुलिस पार्टीअ जे लाइ शाबाश जो पैगाम ऐं रोक इनाम ॾियण जो ऐलान। SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो।